असां ज़िले जे ॻोठ मनुमाछी में मौजूदु आहियूं, जिथे लखें रुपए जी लाॻत सां ठहियल बॉइज़ प्राइमरी स्कूल मुकमल तौर केतिरनि ई वरियनि खां बंदि आहे। SMC या पैसा अचण जे बावजूदि स्कूल ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। केतिरा ई दफ़ा हुननि आला ऑफिसरनि खे शिकायत कयूं त स्कूल खे खोलाए ॿारनि जे मुस्तक़बिल खे संवारियो वञे, पर उन्हनि ऑफिसरनि बि हिन ॻोठाणनि जी हिकु बि न ॿुधी। स्कूल खुलियो कोन्हे ऐं मास्तर आहिनि कोन्हे, सीधे पठन ते वेही को बि मास्तर कोन पियो अचे। स्कूल 15 साल थियो बंदि पियो आहे ऐं मास्तरनि ते मोकिलिजा। स्कूल खोली नथा, हर बार वेरनू पढ़ूं था, स्कूल खोले ॾियो। मास्तर अचनि कोन था, खाली आया हुआ सफ़ाई करे वरी विया हलिया, वरी अचनि ई कोन पिया। तो वरी आयो ई कोन मास्तर, को बि मास्तर कोन आयो। मास्तर आया हो न हिते, चऊं असीं सामान वामान सभु खणियो था अचूं, सही सफ़ाई करे छॾियो। असां सफ़ाई महिनत करे कराए छॾी हुई, पोइ आया ई कोन अञा त। 7-8 साल थी विया आहिनि, बंदि पियो आहे। मास्तर आया विच में, उन्हनि खे दरख़्वास्त असां ॾिनियूं, असांजा ॿार 200 ॿार असांजा पढ़नि कोन पिया, इहो स्कूल बंदि पियो आहे। चऊं असीं चालू करियो, तव्हां सफ़ाई वफ़ाई करियो। असां स्कूल जी सफ़ाई वफ़ाई कई, वरी आया ई कोन। वरी जाम अरसो थी वियो आया ई कोन्हनि, छा स्कूल सॼो साफ़ु करे छॾियो असां।